टंडो आदम मां सिटी रिपोर्टर अब्दुल मोमिन। टंडो आदम में जमात इस्लामी पारां फ़लस्तीन ग़ज़ा बैतुल मुक़द्दस मौसूम बाड़न समेत हज़ारें माण्हुनि जे क़त्ल आम ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। जमात इस्लामी जे अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त फ़लस्तीन मथां इसराइल बमबारी ज़ुल्म आहे। उहो ज़ुल्म कॾहिं ख़त्म थींदो? पाकिस्तान समेत ॿियनि मुल्कनि खे अॻिते अची ज़ुल्म ख़त्म कराइण में किरदार अदा करणु घुरिजे। बैतुल मुक़द्दस ऐं ग़ज़ा ते बमबारी जी सख़्त लफ़्ज़नि में मज़ाहमत कयूं था। असां गवर्नमेंट पाकिस्तान खे अपील कयूं था असांखे इजाज़त ॾिनी वञे त जीअं ज़ालिम इसराइल मौसूम ॿारनि औरतुनि बुज़ुर्गनि समेत हज़ारें जाननि जे क़त्ल इसराइल जे ख़िलाफ़ जमात इस्लामी जा मुजाहिद हर वक़्तु तयारु आहिनि। एहतजाजी मुज़ाहिरे में अॻुवाणनि समेत कारकुननि शहरनि सियासी समाजी माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। मुज़ाहिरीन जे हथनि में प्ले कार्ड खणी इसराइल अमेरिका ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। हमारा ये सिलसिला जारी है, जारी रहेगा। आप लोग बेदार रहें। आप कम है लेकिन मुजाहिद हैं। अल्लाह के सिपाही हैं, आप मज़लूमों के मददगार हैं। लेकिन जो लोग आज घरों में बैठे हैं, अपना कारोबार कर रहे हैं, उन्हें